अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। सिंधु माथिरीअ जे क़दीम तहज़ीब खे उजागर करण लाइ दौलतपुर सफ़न में सिंध आवाज़ न्यूज़ जे सॾ ते सक़ाफ़ती रंग निकिरी पिया। दौलतपुर सफ़न जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां जिस्कम जे कारकुननि नज़ीर दाहिरी, यूनिस उन्नर घल्लू, वेलफेयर तंज़ीम जे नौजवान ग़ुलाम नबी घल्लू, जवाद घल्लू ऐं ॿारनि सिंधी गीतनि ते झुमरियूं हणंदा रहिया। जॾहिं त अलॻि अलॻि रैलियूं कढी कटपर पेट्रोल पंप खां रैलियूं मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदे दौलतपुर सफ़न प्रेस क्लब अॻियां मुख्य तक़रीब कई वई, जॾहिं त नौजवाननि टोपी अजरक पाए सिंध गीतनि ते रक़्स कयो वियो। असां भी यही वचन था कयूं तो मज़लूम न्याणियुनि जो जेको आहे सो साथ ॾींदासीं। ग़रीब जीअं फातिमा फुरड़ो जो केस आहे, तानिया ख़ासकेली जो केस आहे, या परवीन रिंद जो केस आहे, उन खां अलावा ॿियूं अहिड़ियूं मजबूर ऐं ग़रीब औरतूं आहिनि, उन्हनि जो बिल्कुलु साथ ॾियणु घुरिजे। ईअं न आहे त सिर्फ़ु असीं कल्चर डे में टोपी अजरक मल्हायूं था, हीअ बि असांजे कल्चर में थो अचे, सक़ाफ़त में थो अचे। ग़रीबनि जो साथ ॾियणु, उन लाइ जीअं सिंध क़ौमी महाज़ ऐं सिंध जा जेके बि साञावंद आहिनि, प्रेस क्लब जा दोस्त ऐं जेका इहा असांजी सक़ाफ़त आहे, या 5000 साल पुरानी आहे। इन में बहादुरी, गैरतमंदी, दिलेरी इहे बि शामिल आहिनि। उन लाइ जेको आहे इहा बि असांजी गैरत आहे में शामिल थी थिए त माना ग़रीब माण्हुनि जो साथ ॾियूं। ऐं उन खां अलावा जेको ही असांजे सिंध में धारिया क़ाबिज़ थी विया आहिनि, उन्हनि खे बि असां चवंदा त गो अफ़गानी गो, ऐं ॿियो जेके 22 मुल्कनि जा असांजे सिंध में गैर मुल्की आबाद आहिनि, उन्हनि खे जल्द खां जल्द हितां जेको आहे सो निकाली ॾिनी वञे। असां सिंधीअ जा शुक्रगुज़ार आहियूं जे असांखे सक़ाफ़त खे उजागर करे ऐं असांजे सिंध में जेको आहे सो औरतुनि सां, न्याणियुनि सां जेको आहे सो मादरी वारो सलूक कयो पियो वञे, उन्हनि जी तइलीम तबाह कयो पियो वञे, उनखे हिरासा कयो पियो वञे, कॾहिं उन्हनि खे माना मारियो पियो वञे त कॾहिं गैरत जे नामे ते कार्यकारी चकर में मारियो पियो वञे, उनजी तइलीम तबाह करे असांजो सिंधी माण्हुनि जो मुस्तक़बिल तबाह कयो पियो वञे। जेको इहो जेको सक़ाफ़ती प्रोग्राम में असांखे उजागर करे ऐं असांजी जेको मज़लूम न्याणियूं आहिनि उनखे हिरासा कंदड़ जे हिसाब सां असां तमामु निहायती शुक्रगुज़ार आहियूं सिंधी वारनि जा। पढ़ाई जे हवाले सां, रियासत जे हवाले सां, वॾेरनि जे हवाले सां, उन लाइ असां भरपूर नमूने सां आवाज़ु उथारणु चाहियूं था ऐं आवाज़ु उथारियूं था त असां उन भरपूर मज़लूम न्याणियुनि सां जेको सो गॾु आहियूं ऐं असांजो साथ उन्हनि सां गॾु आहे ऐं मज़लूम न्याणियुनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे। कल्ह अॼु अधी मुल्क खे रियासती दबाव जे हेठि ख़ुदकशी करण ते मजबूर कयो वियो। कल्ह चांडका मेडिकल कॉलेज में न्याणियुनि ते तशद्दुद करे उन्हनि खे ज़ुल्म कयो वियो। त सम्झे असां इहो चाहियूं था त सिंधी न्याणियुनि खे भरपूर नमूने सां, आज़ादु नमूने सां तालीम ॾियारण जो हक़ु ॾिनो वञे ऐं असां वटि रियासती नुमाइंदनि उहो हक़ु रखियो आहे जेको असां वटि 7% बाक़ी वञी तालीम जो हक़ु रहियो आहे। पूरा सिंध हमारा आज ये कल्चर डे मना रहा है, लेकिन कल्चर डे के साथ साथ जो हमारी मजलूम बहनें, बेटियां या हमारे जो भाई तकलीफ़ में, हम उनका एहतजाज का दिन भी है। हम दोनों ये दिन आज एक साथ मना रहे हैं और जब भी कहीं हमारी बहन बेटियों के साथ या हमारे भाइयों के साथ कोई मसला होगा, हम भरपूर तरीके से उनका साथ देंगे, मजलूमों के साथ रहेंगे। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।